डोरोनारो में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल चेरोली खासकली में सालियाने नतीजन के हवाले से तकरीब थी गुजरी। मेहमानन पारा उस्तादन की मेहनत जी वाखाण। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल चेरोली खासकली में स्कूल जायद मास्तर खालिद आरिसर और शहराज खान उमरानी की मेज़बानी हेठ सालियानी इम्तिहान के नतीजन के हवाले से एक शानदार तकरीब कोठाई हुई जैमें इलाके के मौजूद शख्सियतुन वालदेन और गोठाणन वडे अंग में शिरकत कई। तकरीब में तालका इम्तिहान कमेटी के मेंबरन गहन श्याम अब्दुल लतीफ़ कोरी मोहम्मद रफ़ीक समेत बेन शिरकत कई। मेहमान स्कूल के कमरे वाली इमारत में उनमें वडे अंग में पढ़ंदड़ बारन जो जिक्र कंदे चयो पुठिते पियल इलाइक़े में तालीम के हवाले से ही कामयाबी उम्मीद जो ॾींहुं आहे। उन्हनि जो चवणु हो त कामयाबी तालीम के वज़ीर सैयद सरदार अली शाह की कोशिशुनि उस्तादन की मेहनत और गोठाणन के सहकार जो नतीजो आहे। गहन श्याम खिताब कंदे चयो त जेकॾहिं समूरा उस्ताद पंहिंजे स्कूलनि जे मालिकी कनि त चेरोली खासकली जहिड़ा मिसाली गवर्नमेंट स्कूल क़ाइमु थी सघनि था। अब्दुल लतीफ़ कोरी जो चवणु हो त अहिड़नि तकरीबन सां आउट ऑफ स्कूल ॿारड़ा ऐं सदन वालदेन मुतवजा थींदा जंहिंसां हाज़ुरी में वाधारो थींदो ऐं स्कूल में छोकरनि जी भेट में न्याणियुनि जो वधीक तइदाद ॾिसी ख़ुशि थियो। उस्तादनि जी मेहनत खे सलाम पेश कयो। तकरीब दौरान पोज़ीशन मांडियल शागिर्दनि खे शेल्डूं ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं जॾहिं त स्कूल जे बैक मां ॿारनि में किताब विराया विया। उनखां अलावा ॻोठ चेरोली ख़ासकली के डोरोनारो मोड़ ताईं नए साल के दाख़िला मुहिम के सिलसिले में रैली पिणु कढी वई। तकरीब की पुॼाणी ते स्कूल स्टाफ पारां आयल मौजूद मेहमानन के सिंधी सकाफ़त के अदरकुन जा तोहफ़ा पेश कया विया जॾहिं मेहमानन स्कूल के हेड मास्टर खालिद आरिसर जो शुक्रियो अदा कयो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल बाघाणी डिवीज़नल ब्यूरो चीफ। बला खाई सके थी को नुकसान किथे भी रसी सके तो जीत नुकसान पर जेकॾहिं रोशनी हूंदी त तव्हांखे उहा शइ जेको तव्हांखे ज़हरीली शइ पता चली आहे इन शहर जी शुरूआत सां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां पहिरीं ॻाल्हि साईं श्याम जो, साईं अब्दुल लतीफ़ कोरी ऐं साईं शिराज साईं असांजो SMC चेयरमैन साईं रफ़ीक खासकरी साहब इन सभिनी जो महिरबानी जे असांजे नंढड़े प्रोग्राम में अची रौनक बख़्शी ज़रूरी है। ऐं असां वटि हिकु चवणी आहे त हिकु मर्द पढ़ियल हिकु फर्द पढ़ियल ऐं हिकु न्याणी पढ़ियल पूरो घर पढ़ियल। छो जेकॾहिं घर में न्याणी पढ़ियल आहे त उहो घर जो जेको आहे सुठो सताबो ऐं उनमें जेको आहे सभु इख़्तिलाफ़ थिए थो। ऐं इहा सॼो ऐं जेकॾहिं सैरो ॾियां त हिते जे उस्तादनि जो साईं कॉलेज जो ऐं साईं जो आहे जो इन इलाइक़े में एतिरा ॿार गॾु कया आहिनि ऐं इलाइक़े वासियुनि जे लाइ बि साईं वॾी ख़ुशख़बरी आहे ऐं उहे ख़ुशि नसीब जो हिननि खे अहिड़ा उस्ताद मिलिया आहिनि हिननि महिनत कई। ऐं ही असांजी क़ुरान शरीफ़ में हदीस में पाए त अल मुस्लिम फरीज़तुन अल मुस्लिम फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिमिन व मुस्लिमतुन माना मर्द ऐं औरत ॿिन्ही ते जेको आहे इल्मु फ़र्ज़ आहे। जेकॾहिं मर्द ते जहिड़े नमूने सां त इल्मु फ़र्ज़ आहे त जेको आहे त औरत ते बि ओतिरो ई फ़र्ज़ु आहे। त हाणे ज़मानो तब्दील थी चुको आहे कि माण्हुनि खे इहा ख़बर कोन हूंदी। हाणे ज़मानो तब्दील थी वियो आहे त माना औरत खे असांजी न्याणी खे बि तइलीम कराइणु घुरिजे। त आउं मिसाल हिकिड़ो ॾियां मुंहिंजी न्याणियूं पढ़ंदियूं हुयूं हिकिड़ो ख़ासि में मेडिकल में त हिकिड़ो पंहिंजो उस्ताद हूंदो हुओ मूंखे तंज़ आहे त साईं छोकिरी पढ़ाए त पोइ सुभाणे छोकिरी डॉक्टराणी थींदी ऐं पोइ जॾहिं मर्दनि जो इलाजु कंदी तव्हांखे को गैरत पैरत कोन थींदी जाए। मूं हिकिड़े ॾींहुं ॾिठो त उहो पंहिंजी घरवारी खे अल्ट्रासाउंड जे लाइ ॿीहर बीठो मुझे हिते साईं ते अल्ट्रासाउंड वारो त मर्द आहे टी पोइ जो आई कोन मूं चयो मूं जंहिंजे लाइ तो चयो पए त को पढ़ाईंदो उन हींअर अल्ट्रासाउंड लेडी असांखे ज़रूरत आहे लेडी डॉक्टरनि जी ज़रूरत आहे। ऐं आउं उमेद थो करियां त हीउ जेको माहौल जुड़े पियो हिते असांजी पंहिंजो लेडी डॉक्टर थींदो पिया ऐं अमी थींदो वॾा अमी लेडी डॉक्टर थींदो अमी औरत जो इलाजु ऐं बहितर इहो पए जेकॾहिं औरत जो इलाजु जेको आहे औरत करे औरत खे पढ़ाए औरत साईं वारा छाजे करे था पढ़ाइनि छो जो असां वटि औरतूं एतिरियूं छोकिरियूं पढ़ियल कोन्हे जेकॾहिं टीचर हुजनि। जेकॾहिं अमी सभु पढ़ी वेंदियूं त अमी पढ़ाईंदियूं पंहिंजे नियाणियुनि खे। असां मर्दनि खे ज़रूरत कोन पवंदी असीं पंहिंजा छोकिरनि खे पढ़ाईंदासीं। हर ॻोठ में छोकिरनि जा स्कूल हूंदा छोकिरियूं पढ़ाईंदियूं ऐं इहो इनशाला जेको हीउ अवांजो पढ़णु आहे इहो ॿुधाए पियो त अॻिते अमी टीचर बि थींदियूं अमी डॉक्टर बि थींदियूं ऐं अमी सुठनि पोस्टुनि ते बि थींदियूं। ऐं कोशिशि करियो पढ़ो महिनत करियो बाबा महिनत सां सभु कुझु मिलंदो। महिनत न कंदो माइट हींअर अव्हांखे माना स्कूल मोकिलीनि था ऐं पढ़ाइण जे लाइ खां कमुकार कोन था वठनि अव्हां महिनत करे पढ़ो पढ़ी माना पढ़ंदी सिंध वधंदी सिंध साईं जो नारो आहे ऐं सिंध वधंदी जो मतिलबु पढ़ंदा अमी
फ़ाइदो मूंखे थींदो, पढ़ंदा आहीं सिंध खे फ़ाइदो थींदो, सिंध में जेको बि फ़र्द हूंदो, जेको बि माण्हू हूंदो, सिंध तरक़ी कंदी, अवां जे पढ़ण सां सिंध तरक़ी कंदी, ऐं सिंध में जेको बि माण्हू हूंदो रहंदो, जेको बि इंसान रहंदो, उन सभिनी अवां जे पढ़ण सां फ़ाइदो थींदो। जेकॾहिं अव्हीं पढ़ंदा न त नुक़सानु थींदो, अवां खे त नुक़सानु थींदो, पर जेके असीं रहूं पिया सिंध में उन सभिनी खे नुक़सानु थींदो। तंहिंजे करे साईं सरदार शाह जो नारो आहे त पढ़ंदी सिंध वधंदी सिंध। सो अवां वाइदो करियो त अॻियां वठी अवां जेको पढ़ंदा ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा ऐं पंहिंजे माइटनि जो नालो रोशन कंदा, उस्तादनि जो नालो रोशन कंदा ऐं पंहिंजे सिंध खे जेको तरक़ी रखाईंदा। सभिनी जो वाइदो आहे।